अस्सलामुअलैकुम नाज़रीन। त ब्रेक न्यूज़ मां शेयर कंदुमि त सिंध वाटसन लाइ ख़ासि पैगाम अॼु मां खणी आयो आहियां त कंहिंमें मौजूदु आहिनि त ज़ज़ाई हाउस में किथां मीटिंग वठाई वई आहे। कंहिंमें कराची में त कंहिंमें बिलावल भुट्टो बि मौजूदु आहे, कंहिंमें सरदार खान चांडो बि मौजूदु आहे, कंहिंमें निसार खोड़ो बि मौजूदु आहे, कंहिंमें हाजी शरमन खान मुगेरी भी मौजूदु आहे, कंहिंमें मीर नादर खान नक्सी भी मौजूदु आहे, कंहिंमें सोहेल साहब भी मौजूदु आहे, कंहिंमें खुर्शीद अहमद जुनेजा साहब भी मौजूदु आहे, कंहिंमें खुर्शीद शाह भी मौजूदु आहे, कंहिंमें नफ़ीसा शाह भी मौजूदु आहे, कंहिंमें कामिल शाह भी मौजूदु आहे, कंहिंमें फज़ुल शाह भी मौजूदु आहे, कंहिंमें त एजाज जखणाई भी मौजूदु आहे, बाबन जखणाई भी मौजूदु आहे। त इहे पाण में मीटिंग करे अवाम खे चिड़ो पिया बणाइनि ऐं अवाम खे बेवकूफ़ पिया बणाइनि। तव्हां अवाम किथां आहियो त बेवकूफ़ थी बीह रहिया आहियो। हाणे रोडनि में निकिरी अचो, हाणे तव्हांजो वक़्तु आहे सिंधु दरिया जे ख़ातिर किथे नओं कैनाल पिया कढनि त हुननि ते तव्हांजो सिंध जो सुवालु आहे त जे अगरि नओं कैनाल निकिता त सिंधु दरिया खां त जे अगरि तव्हां असांजे सिंध ज़िले लारकंए खां वठी कंब शहजादकोट खां वठी जकमाबाद ज़िले खां वठी कटकोट कश्मीर खां वठी त खेपुर ज़िले खां वठी नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद वठी सांगर बदीन ठठो शिजावल खां वठी त इहे ज़मीन किथे बंतर थी वेंदी ऐं गैराबाद थी वेंदी। लखे ज़मीनूं किथे लखे ज़मीनूं आहिनि त हुननि लाइ तव्हांखे रोडनि में अचिणो पवंदो, इजाद करिणो पवंदो, मुज़ाहिरो करिणो पवंदो। तव्हांखे हैवी रोड बंदि करे ऐं किथे इंडस रोड आहिनि, किथे बैंकूं आहिनि, किथे ख़ासि इदारा आहिनि, तव्हांखे बंदि करणा पवंदा त तव्हांखे रोडनि में अचिणो पवंदो। हाणे वक़्तु न आहे वेहण जो, न होटलनि में न घरनि में न कंहिं बि होटलनि में हिननि में। हाणे ख़ुदा खे मञो, हाणे रोडनि में निकिरी अचो। हाणे ख़ासि मीटिंग किथां रोठाई वई आहे, हुन में अवाम खे बेवकूफ़ बनाए पियो वञे त हुननि इहा ई मीटिंग कई आहे त सिंधु दरिया मां शेख कैनार गड्ढा वेंदा ऐं किथे शेख कैनार जो अघु वधी वञी नओं खड़ो आहे, उहे बि टे वधारा गड्ढा वेंदा त सिंध खे बंचर करण जी कोशिशि कई पियो वञे। हाणे तव्हांजो वक़्तु न आहे वेहण जो, अची रोडनि में निकिरी अचो।